नासिक तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 42 मां 36 सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि 3 जीडीए 2 ऐं पीटीआई 1 सीट ते कामयाबी हासिल कई आहे। ज़िले काउंसिल जे 42 सीटुनि मां 39 ते पीपी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अवांखे नासिक अहम ख़बर ॾींदा हलूं। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 42 मां 36 सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अहम ख़बर अवां सां नाज़रीन शेयर कंदा हलूं पिया। आज़ाद उम्मीदवारनि 3 जीडीए 2 ऐं पीटीआई 1 सीट ते कामयाबी हासिल कई आहे। ज़िले काउंसिल जी 42 सीटुनि मां 39 सीटुनि ते पीपी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 42 मां 36 सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि 3 जीडीए 2 ऐं पीटीआई जी 1 सीट ते कामयाबी हासिल कई आहे। ज़िले काउंसिल जे 42 सीटुनि मां 39 ते पीपी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 42 मां 36 सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि 3 जीडीए 2 ऐं पीटीआई 1 सीट ते कामयाबी हासिल कई आहे। ज़िले काउंसिल जी 42 सीटुनि मां 39 ते पीपी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। अवांखे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं। उमरकोट म्यूनिसिपल कमेटी जे 42 मां 36 सीटुनि ते पीपी उम्मीदवार कामयाब थिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि 3 जीडीए 2 ऐं पीटीआई 1 सीट ते कामयाबी हासिल कई। ज़िले काउंसिल जी 42 सीटुनि मां 39 ते पीपी जा उम्मीदवार कामयाब थिया आहिनि।